अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। न्याणी सूबिया हाणे महफ़ूज़ आहे। नवाब शाह अस्पताल अंदरि नौशरो फ़िरोज़ पुलिस एहलकार मुक़ररु। न्याणी सूबिया शाह जूं पीउ चाचनि पारां जंगू भञण वारे वाक़े बैदि SSP नौशरो फ़िरोज़ सदाम हुसैन ख़ासकली ॿुधायो त वाक़े जा 2 मुल्ज़िम गिरफ़्तार आहिनि। चइनि खे अदालत ज़मान ॾेई छॾी आहे। जॾहिं सवालु कयो वियो त न्याणी सूबिया अस्पताल में बि ख़ौफ़ महसूसु पई करे त हुन ॿुधायो त इहा नवाब शाह पुलिस जी हद आहे। नौशरो फ़िरोज़ जा कुझु एहलकार बि मुक़ररु कया आहिनि त जीअं न्याणी सूबिया पाण खे गैर महफ़ूज़ न सम्झे। नाज़रीन, ख़बर तव्हांखे ॾींदा आहियूं, न्याणी सूबिया हाणे महफ़ूज़ आहे। नवाब शाह अस्पताल अंदरि नौशरो फ़िरोज़ पुलिस एहलकार मुक़ररु। नौशरो फ़िरोज़ जा कुझु एहलकार बि मुक़ररु कया आहिनि त जीअं न्याणी सूबिया पाण खे गैर महफ़ूज़ न सम्झे। न्याणी सूबिया शाह जूं पीउ चाचनि पारां जंगू भञण वारे वाक़े बैदि SSP नौशरो फ़िरोज़ सदाम हुसैन ख़ासकली ॿुधायो त वाक़े जा 2 मुल्ज़िम गिरफ़्तार। ज़िंदगी मौत अल्लाह जे हथ में आहे। हुननि मूंखे मारे चुका, पर मूंखे ज़िंदगी जियण वारी अल्लाह जी ज़ात आहे। मुंहिंजी मौला ते भरोसो रख। न मार, अबू मूंखे न मार। मां कैसे वापस थी गया, मां कोर्ट न पी। अबू इतनी जोर सवार कया।